ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहे। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। सर्व शक्ति स्वरूप आहियां। सर्व ज्ञान स्वरूप, सर्व गुणन सां संपन्न, 16 कलाएं सां संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा असांखे चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि असांखे जीवन में सदा यादि रखिणो आहे कि असांजो कल्ह असांजे अॼु जे हिसाब सां थींदो। अॼु असां सुठो कर्म कंदासीं त कल्ह सुठो फल मिलंदो। अॼु असां सुठी रीति सभिनि सां व्यवहार कंदासीं, कल्ह असां माण्हू सुठी रीति व्यवहार कंदा, है न। अॼु ऐं कल्ह जो ई खेल हूंदो। अॼु कर्म जो बीज बोयो, कल्ह हुनजो फल मिलंदो। कंहिं बीज मां समय लॻंदो आहे, कंहिं बीज मां झटि पेड़ उगी ईंदो आहे ऐं फूल ॾींदो आहे, फल ॾींदो आहे, ऐं कंहिं में समय लॻंदो। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा इहे यादि रखिणो आहे कि अॼु ऐं कल्ह जो ई, अॼु असांजो जीअं त तव्हांखे अॼु भॻवान मतिलबु अॼु असांखे जीअं वर्तमान जीअं असांजी स्टेज हूंदी त इहे दर्पण आहे। मतिलबु अॼु तव्हां ॾिसी सघंदा आहियो ख़ुदि खे। जीअं चईंदा आहिनि न, भई केरु ॿारु पढ़ंदो न आहे त चईंदा आहिनि हुनखे कि तूं त ईअं कंदे ॾिसजांइ। कोई माण्हू कीअं हलंदो आहे त चईंदा आहिनि न, ॾिसजांइ तूं हीअं कंदे न त तोसां माण्हू हीअं ई हलंदनि। उन्हनि जे अॼु जे व्यवहार जे हिसाब सां हुनखे चवनि था, भई तूं अॼु हीअं कंदे त पोइ तोसां माण्हू हीअं ई कंदा। अगरि अॼु कंहिंजो व्यवहार सुठो हूंदो त माण्हू चईंदा आहिनि न, ॾिस तूं एॾो माण्हुनि सां भलो थो करे त तोसां सुठो थींदी। त कल्ह उन्हनि सां सुठो थियणो आहे या बुरो थियणो आहे, उहो माण्हू अॼु ई उन्हनि जे कर्मनि, उन्हनि जे सोच सां सम्झी वठो। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि अॼु असांजो कल्ह डिसाइड कंदो। ॿियो बाबा अॼु असांखे चवनि था कि सदा इहे यादि रखो, सदा इहे यादि रखो कि बाबा असांखे चवनि था सदा इहे यादि रखो कि मन में असांखे सदा शुभ संकल्प करणो, सुठी सोच। भई असां सोचूं भई सभु सुठो थींदो, सुठी सोच, सभु ठीकु थींदो, सभु सुठो थींदो,
सभु आत्मायूं शांत थी वेंदियूं, सभी आत्मायूं सुखी थी वेंदियूं, सभी आत्मायूं विकार बुराइनि खां मुक्त थी वेंदियूं। ये जो माण्हू जीअं चईंदो आहे न, माण्हू खे कोई वॾो कोई संत सन्यासी ईंदो या चईंदो भॻवान खां आशीर्वाद वठण आया आहियूं, त भॻवानु चईंदो आहे तव्हां पंहिंजे मथां ख़ुदि ई आशीर्वाद करो, है न? तव्हां पंहिंजे मथां ख़ुदि ई आशीर्वाद करो। जॾहिं तव्हां इहे सोचंदा आहियो कि सभी शांत थी वञनि, सभी सुखी थी वञनि, सभिनि जो ई भलो थिए, त ॾिसो तव्हांखे बि ॾाढो हल्को लॻंदो आहे। ऐं असां इहे सोचंदा आहियूं ईअं उअं जो बि फालतू ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि मन में, बुरियूं फालतियूं, त हुन में ॿियो ई मन अशांत थी वेंदो। असीं सोचूं सभु शांत थी वेंदा, सभु सुखी थी वेंदा, सभिनि जो भलो थींदो, सभिनि खे भॻवानु सही राह ॾेखारींदो, ऐं सभु पंहिंजी हुन सही राह ते हली करे सभु पंहिंजो पंहिंजो कमु सुठी रीति कंदा। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा इहे यादि रखिणो आहे कि हर कर्म असांखे ॾाढो सोचे सम्झे शांती सां करिणो आहे। हर कर्म असांखे ॾाढो सोचे सम्झी ऐं शांती सां करिणो आहे। सोचे सम्झे ऐं शांती सां कंदासीं न, मिली जुली करे, त मज़ो बि ईंदो। ऐं जेतिरो थी सघे न ॿियनि जे जीवन में हाणे न ॾिसो, ॿियनि जे जीवन में हाणे विघ्न न विझो, हिक ॿिए खे अॻियां ॾिसंदे हुए न कई माण्हू सहन न करे पाईंदा आहिनि, ॿियनि जो घर अगरि सभु मिली जुली करे हलनि, सभु मिली जुली करे हलनि, पंहिंजे घर में सभु ख़ुशि रहनि, शांत रहनि, सुखी रहनि, है न? सभु पंहिंजे पंहिंजे घर में शांत रहनि, सुखी रहनि, ख़ुशि रहनि, न ज़रूरी न आहे असांखे इहे ॾियनि, असांखे इहे ॾियनि, इहे न सोचो, है न? त बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि हर हिक खे असांखे आशीर्वाद ॾियणो, हर हिक जे लाइ सुठो सोचो, हर हिक जो ई भलो थिए, हर हिक जो ई घरु ठहे वञे, सभु पंहिंजे पंहिंजे घर में ख़ुशि रहनि, सभु पंहिंजे पंहिंजे घर में शांत रहनि, ख़ुशि रहनि, हिक ॿिए सां मिली जुली करे रहनि। इहे ई त जीवन में माण्हू खे खपे, ॿियो छा खपे। त बाबा असांखे चवनि था कि हर हिक खे सही राह ॾेखारे भॻवानु, त पंहिंजे घर वेठे इहे सोचो सभिनि जो ई भलो थी वेंदो, घर वेठे इहे सोचो सभिनि जो ई भलो थी वेंदो, सभी मिली जुली करे हलनि, त असांखे हिक ॿिए खे का आशीर्वाद वठण जी ज़रूरत ई न आहे। तव्हां ख़ुदि जे लाइ सुठो सोचंदा हलो, ॿियनि जे लाइ बि सुठो सोचो, है न? भिखारी न ठहो। अॼुकल्ह न वॾा वॾा माण्हू भिखारी थी विया आहिनि, करोड़पति माण्हू बि भिखारी आहे अॼु जो। छो? जॾहिं तव्हां सोचंदा हो भई मूंखे मान मिले, मुंहिंजी माण्हू इज़त करनि,
असांखां पुछनि, असांजो मान रखनि, असांखे छो न ॿुधाई, है न, असांखे पेरे न पई, असांखे सॾु न कराई। त इहे छा आहे, जीअं वॾा वॾा माण्हू भिखारी आहिनि। अॼु ॾिसो तव्हांखे कोई पेरे न पए, न सम्झो तव्हांजी नुंहुं तव्हांखे पेरे न पए, या कोई तव्हांजो संबंधी आयो आहे नयो वीचारो, ॿियनि खे मान रखे थो, ॿियनि जो तव्हांजा पेरे न पए त तव्हांखे बुरो लॻंदो, है न। चलो तव्हां चईंदो न न मूंखे बुरो थोरी लॻियो, भले न पए असांजे छा, लेकिन तव्हां ईअं चयो बि तव्हांजे मुंहं सां ई नज़र अची वेंदो, तव्हांजे फेस सां ई नज़र अची वेंदो कि तव्हांखे बुरो लॻियो, है न। त चलो तव्हां ईअं न चयो, अंदरि त चयो हूंदो, ॾाढो ई पंहिंजे पाण खे वॾो थी सम्झे, आई अञा हाणे जी आहे ऐं पेरे बि नथी पए, है न। चलो हुते न ॿिए कंहिंखे चईंदा, चलो हुन तव्हांखे पेरे न पई, तव्हां पोइ उनखे हुन रीति मान सम्मान न ॾींदा, पुछंदव न, जीअं नुंहं जे नाते पुछिणो खपे। त इहे बि जीअं घुरण थियो न, हाणे पेरे पए थो नथो पए, माण्हू पुछे थो नथो पुछे, न, पेरे पए थो नथो पए, माण्हू पुछे थो नथो पुछे, उन्हनि जी मर्ज़ी, है न। असां छो माण्हुनि खां भिखारी थोरी आहियूं असां, ऐं तव्हांखे खपे छो, तव्हां पंहिंजे घरनि में ख़ुशि रहो, तव्हां पंहिंजे ॿारनि नुंहरनि सां ख़ुशि रहो, न, ॿिया तव्हांखे कुझु ॾियनि न ॾियनि। अॼुकल्ह ॾिसो तव्हां पंहिंजे घर जी ॻाल्हियूं ॿियनि खे ॿुधाईंदव, तव्हांखां कोई पुछे अच्छा हीअं आहे, हीअं आहे तव्हांजो पुटु, तव्हांजी धीअ, तव्हांजी नुंहुं, चईंदो अलाए मूंखे त पतो ई न आहे, अलाए छा था करनि, हीअं चई ॾींदा आहिनि माण्हू। ऐं ॿिया अगरि न ॿुधाइनि न त 10 ॼणनि खे ॿुधाए छॾींदा, असांखे त कुझु ॿुधाइनि ई नथा। हाणे तव्हांजे घर में माण्हू अचे थो पुछे थो भई तव्हांजी धीअ, तव्हांजी नुंहुं काॾे वई, तव्हांजो पुटु हेॾे वियो आहे, तव्हां चओ अलाए पतो न आहे, अलाए कॾहिं प्लान ठातनि, असांखे पतो ई न पियो। पोइ तव्हां छो था सोचो कि असांखे ॿिया माण्हू पंहिंजे, जॾहिं तव्हां पंहिंजे घर जी ॻाल्हियूं कंहिंखे नथा ॿुधायो, कोई अचे थो तव्हांजे घर में पुछणु ॾिसणु, तव्हांजा पुट धीअर नुंहरियूं छा थियूं करनि, तव्हां छा था करो, पोइ तव्हांखे ॿियनि जे घर में झांकण जी ज़रूरत छा आहे, फालतू वेठा आहियो छा, कमु कोन अथव, है न। त कमु कोन्हे तॾहिं त माण्हू हेॾे होॾे ॾिसंदो रहंदो आहे, इहे छा थी करनि, इहे छा थी करनि। कई माण्हू ॿाहिरि वेठे बि आहे न, ॿिए शहर जी, पंहिंजे पीअर घर, ससुराल, पंहिंजी साहेड़ी वाहेड़ी सभिनि जी ख़बर रखंदा कि फलानो छा थो करे, फलानी जी धीअ छा थी करे, फलानी जी नुंहुं छा थी करे, फलानो काॾे छा थो करे, काॾे वियो, ईअं कई माण्हू न ईअं पूरी ख़बर रखंदा आहिनि। त बाबा जी असांखे चवनि था कि जीवन में असांखे कमु न आहे, जॾहिं हाणे भॻवान जो पाठ पढ़नि था त बि मनु नथो लॻे, बसि उन्हनि खे उहो छा थो करे, उहो छा थी करे, उहो ई दिमाग़ में घुमे थो, त फ़ाइदो छा थियो न। ऐं कोई तव्हांखे ॿुधाए न, पोइ तव्हां अंदरि वेही जलो, पोइ तव्हां हिक ॿिए खे ॿुधाईंदा रहो, पोइ उहो बि सोचनि हा तव्हांजी इज़त नथा रखनि, तव्हांखां पुछनि नथा, ॿुधाइनि नथा, फ़ाइदो जॾहिं तव्हांजे घर में छा थो थिए तव्हां ई नथा ॿुधायो, न ई तव्हांखां माण्हू पुछनि बि था त चओ था अलाए असांखे पतो ई न आहे छा कयो अथई, ऐं वरी चईंदा ईअं
जीअं त उन्हनि जे घर में वैसे सभु करनि था मिली जुली करे सभु पतो आहे, ऐं ॿियनि जे साम्हूं चईंदा अलाए असांखे पतो ई न आहे, ऐं ॿियनि जी ख़बरूं रखण में नंबर 1, त कोई फ़ाइदो न आहे न। त बाबा जो असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा ये यादि रखिणो आहे कि ख़ुदि खे ख़ुदि ई आशीर्वाद ॾियो, ख़ुदि खे ख़ुदि ई आशीर्वाद ॾियो। तव्हांखे कंहिं गुरु संत सन्यासी जी भॻवान जी बि ज़रूरत न आहे। तव्हां बसि भॻवान खे यादि करे सभिनि खे आशीर्वाद ॾियो कि सभी ख़ुशि रहनि, सभिनि जे घर में सुख शांति रहे, सभी हिक ॿिए सां आत्मिक प्रेम पूर्वक रहनि, सभी शांत रहनि, सभी मिली जुली करे रहनि, सभिनि जो नेचर थधो सुठो थी वञे, शीतल थी वञे। माण्हू शीतला देवी जी पूजा कंदा आहिनि, हाणे कंदा न, शीतला देवी जी पूजा कंदा। शीतला देवी मतिलबु थधो खाइण सां कुझु न थींदो, मन खे थधो करो, है न। गरम चीज़ूं न खाइण जो मतिलबु आहे कि पंहिंजे मन खे गरम गरम मतिलबु इहे तेज वीचारनि वारो भोजन न ॾियो। शांत रहो, शांत सुभाउ हुजे, शांति सां वेही करे हर कर्म करो, शांति सां सोचो, शांति सां खाओ, शांति सां हिक ॿिए सां ॻाल्हायो, है न। थधो खाइण मतिलबु इहे शांत जो कमु, शांति सां सभु कुझु कर्म करण सां, संबंध निभाइण सां सभु कुझु सुठो थी वेंदो। शांति हिकु अहिड़ी शक्ति आहे जंहिंमें सभु शक्तियूं समायल आहिनि, है न। जेतिरो तव्हां जीवन में शांत रहंदव न, ओतिरो तव्हांजो दिमाग़ बि ठीकु हलंदो, ऐं तव्हां जल्दी कंदा न, अधु कमु कंदा, अधु न कंदा, अधनि खे गारियूं ॾींदा, अधनि खे प्यार सां ॻाल्हाईंदा, अधु खे इंसल्ट कंदा, अधु जो मान सम्मान रखंदो, हड़बड़ाहट, जल्दी हर हिकु कमु ॾाढो शांती सां थींदो आहे, ऐं ॾाढो सोचे सम्झी करे। कंहिं माण्हुनि खे न थोरो बि कुझु मिली वेंदो आहे न, त सोचंदा आहिनि असां राजा थी वियासीं, पोइ ॿियनि खे हेठि नीचो ॾेखारण जी कोशिशि कंदा आहिनि, ॿियनि जी इंसल्ट कंदा आहिनि। लेकिन ॾिसो, कुझु न आहे, जीवन बसि जीवन ई आहे। अॼु तव्हां जो कर्म कंदा उन अनुसार कल्ह मिलंदो। कोई तव्हांखे कोई प्राइज़ न ॾियण वारो आहे। तव्हां पंहिंजे जीवन में सभु कमु करो, शांती सां रहो, ख़ुशि रहो, कीअं बि रहो। तव्हांखे न भॻवानु प्राइज़ ॾियण वारो आहे, न कोई प्राइज़ ॾियण वारो आहे, न तव्हांखे कोई तव्हांजी कोई भॻवानु तारीफ़ करण वारो आहे, न ॿिया करण वारा आहिनि, है न। त बाबा जो असांखे चवनि था कि ॾिसो असांखे छा मिलंदो, अॼु असां सुठी रीति जीवन जींदासीं त कल्ह असांजो सुठो वेंदो, बसि, है न। ॾिसो, अॼु अगरि तव्हां पंहिंजे घर गृहस्थी में सुख शांति सां हलंदा हो, पंहिंजे जीवन में ॾाढो सुठी रीति हलंदा हो, सभिनि सां मिलनसार करे हलंदा हो, सभिनि जे लाइ सुठो सोचे करे हलंदा हो, तव्हांजो मन बि शांति रहंदो, तव्हांजो शरीर बि तंदुरुस्त रहंदो, ऐं तव्हांजो कल्ह बि सुठो थी। बल करे थोरा माण्हू तारीफ़ करे वठंदा, बसि, ॿियो छा, है न। बल तव्हांखे गवर्नमेंट अवॉर्ड बि ॾिए, प्राइज़ बि ॾिए, हा इहे सुठो कमु कंदा आहिनि, ॿियो छा, मर्दा थोरी खणी वेंदा उहो प्राइज़। पर हुन सां जो असांजो पुण्य जो खातो जमा थींदो आहे न, शांति सां रही करे हर जीवन जीअण सां, है न। त हुन सां असांजे कल्ह जो खातो जमा थी वेंदो, है न।
असांजो खातो जमा थी वियो। त असां जीअं न माण्हू अॼु कमाए थो सोचे थो न मां बैंक में जमा करां, सोचे थो न, त उअं ई बाबा असांखे चवनि था कि तव्हां अॼु सुठा कर्म कंदव न, शांती सां कंदव, मिली जुली करे प्रेम सां कंदव, त तव्हांजा अॼु जीअं राति जो तव्हां सुम्हंदव न, सुम्हण खां पहिरियों चेक कजो मां सॼो ॾींहुं अॼु ख़ुदि सां सभिनि सां संतुष्ट रहियमि, शांति रहियमि, ख़ुशि रहियमि, सभिनि खे दुआयूं ॾिनियूं। तव्हांजे मन में कोई बि अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि आहे, भॻवान खे ॾेई करे हुन सां क्षमा मांगे करे सुम्ही पओ। मतिलबु अगरि सम्झो कि अॼु राति जो बि असां शरीर छॾे छॾूं त असां भरतू हथ वेंदासीं, मतिलबु असां जमा करे वेंदासीं। ऐं अॼु मां अगरि कंहिंखे दुख ॾिनो हुजे, कंहिंखे गारियूं ॾिनियूं, कंहिंखे मारियो, कंहिंजे लाइ बुरो सोचियो, कंहिंखे चयो, बुरो सोचियो, कंहिंजे लाइ बुराई कई, ऐं सम्झो अॼु राति जो ई मां शरीर छॾे छॾियो, मां न भॻवान खे ॿुधायो न मां उन्हनि सां क्षमा मांगी, त मतिलबु मुंहिंजे खाते में अॼु जे हिसाब सां त कुझु बि जमा न आहे। या तव्हां पूरे जन्म में ॾाढो सुठो कयो हुजे, हिन जन्म में, ऐं अॼु तव्हां लड़ाई झगड़ो करे सभु ख़तमु करे छॾियो, त तव्हांजे पुण्य जो खातो जमा ई न आहे। तव्हां ॿिए जन्म में छा पद पाईंदव? त मतिलबु जीवन इहो ई आहे, ॿियो कुझु न आहे। कोई तव्हांखां पुछे न पुछे तव्हां वटि पैसो आहे न आहे, कोई तव्हांखे डिग्री आहे न आहे, कोई तव्हांजो मान सम्मान करे न करे, पर तव्हां सभिनि सां ख़ुशि रहो। तव्हां अहिड़ा कर्म करो कि माण्हू तव्हां सां ख़ुशि रहनि, तव्हांखे दुआयूं ॾींदा रहनि, बसि इहे ई खणी वेंदव। न त कोई पढ़ाई लिखाई जी डिग्री खणी वेंदो, न त कोई जॉब जी तनख़्वाह खणी वेंदो, कुझु बि न खणी वेंदो। बसि खणी वेंदो त सुठा कर्म, दुआयूं जो हुननि ॿियनि खां वरितियूं आहिनि। इन करे जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि असांजो अॼु असांजो कल्ह जे लाइ आईनो आहे। कल्ह असांजो जीवन कीअं हूंदो उन जे हिसाब सां अॼु असां डिसाइड था। अॼु असांजे जीवन में जहिड़ा कर्म कंदा, जहिड़ा सोचो, अॼु कंहिंजे लाइ त ॾाढो सुठो सोचियो हुजे ऐं उन्हनि जो सुठो थी बि वियो हुजे, भले उन्हनि खे पतो न आहे कि तव्हां उन्हनि जे लाइ सुठो सोचियो, लेकिन तव्हां सोचियो, उन्हनि जो सुठो थी बि वियो, त मतिलबु तव्हांजे खाते में जमा थी वियो, भई हिन उन्हनि जे लाइ सुठो सोचियो, इन्हनि जी सोच जे कारण उन्हनि जो सुठो थी वियो। कई माण्हू त छा कंदा आहिनि कि हेॾे होॾे उन्हनि जे पुठियां घुमंदा ई रहंदा आहिनि कि उन्हनि खे लॻे कि मां इन्हनि जे लाइ सुठो सोचंदी आहियां, है न, मतिलबु इहे न चापलूसी करणु, या कि ॾिस मां तुंहिंजो इहो थी कराए, मां तोखे इहो थी करे ॾियां, त मां तोखे, उहा नंढी ॻाल्हि थी वई। सभिनि खां वॾी ॻाल्हि हूंदी आहे कि असांजी सुठी सोच सां ॿियनि जो सुठो थी वञे। असां सोचूं सभिनि जो घर शांत थी वञे, सभी सुखी रहनि, सभी ख़ुशि रहनि, सभी मिली जुली करे रहनि, सभी आत्मिक प्रेम सां रहनि, सभिनि जा लड़ाई झगड़ा बंदि थी वञनि। छो जो लड़ाई झगड़ो करण बि असुरनि जो कमु, असां असुर थोरी आहियूं, न, असां त भॻवान जा ॿार आहियूं, भॻवानु असांखे देवी देवता ठाहे थो, है न। त बाबा असांखे चवनि था कि असुरनि जो कमु हूंदो आहे लड़ाई झगड़ो करणु। असां मञंदा आहियूं राधे कृष्ण खे, लक्ष्मी नारायण खे, त असां उन्हनि जे कुल जी दुनिया, उन जे कुल जे ॿार आहियूं, आत्माएं आहियूं, त
त असांखे बि आहे न हाणे घर में लड़ाई झगड़ो तेरी मेरी मूंखां पुछे छो न, मूंखे अॻियां छो न कई, सभु ॻाल्हियूं छॾे छॾो। तव्हां खां पुछे न पुछे तव्हांखे जो लॻे थो न सुठो उहो कंदा वञो। कोई तव्हांखे पेरे बि न पए न, तव्हां खां पाणी बि न पुछे, भले तव्हां घर जी ससु ई छो न आहियो, कोई ॻाल्हि कोन्हे, है न। बुरो न मञिणो खपे। पाण ई या उथी नथा सघो त घुरी वठो, न त पाण ई गिलास भरे पी वठो, छा आहे, है न। अॼु अगरि तव्हां चईंदा बि मूंखां पाणी बि न पुछे, मूंखे पेरे बि न पई, कल्ह उहो तव्हांखे पाणी बि पुछे पेरे बि पए, लेकिन चइण खां पोइ त उहो त चईंदी न अलाए वरी चए न पाणी न पुछे पेरे न पई, इन करे पई आहे बसि। पर तव्हां उन्हनि खे एॾो प्यारु ॾियो, एॾो इज़त मान ॾियो, उन्हनि जे लाइ सुठो सोचो, न। ईअं ई थोरी कोई वॾोपन थींदो आहे। कई बार हिसाब किताब बि थींदो आहे, कई बार असांजी बि सोच उन्हनि जे लाइ ख़राबु हूंदी आहे, त उहा भले असां चऊं न, लेकिन उन्हनि वटि पहुची वेंदी आहे। इन करे उहो तव्हांखे मान सम्मान न ॾींदा आहिनि, उन्हनि खे तव्हां वणंदा ई न आहियो, या पिछले जन्मनि जो हिसाब किताब बि हूंदो आहे, ॾाढा कारण हूंदा आहिनि। पर असांखे इन्हनि ॻाल्हियुनि में वञिणो ई न आहे। असांखे भॻवान खे पंहिंजो सम्झी हलणो आहे। कोई तव्हांखे पेरे पए पुछे न पुछे, पाणी पुछे न पुछे, तव्हांखे सॾु कराए न करे, वाह तुंहिंजो त भलो अथई, तूं बि ख़ुशि रहो मां बि ख़ुशि रहां, बसि मन मां इहे ई निकिरणो खपे। तॾहिं ई हल्कोपन ईंदो, तॾहिं ई तव्हां बि अॻियां वधी सघंदा, उहो बि अॻियां वधी सघंदा। अच्छा, मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाबा खे यादि करो।